परीक्षा का सा सिखासी केड़ी प्रेजेंट इंडेफिनिट टेंस सिखासी अज सिखासी प्रेजेंट कंटीन्यूअस टेंस ठीक है ये शक करिया प्रेजेंट कंटीन्यूअस टेंस mana zamane hal istimrari ठीक है यानी कहता था जारी जैसे होता प्रेजेंट कंटीन्यूअस टेंस ज़मान हाल इस्तिमरारी या जारी ज़मान जारी या इस्तिमरारी का जो नाम करो कम जो कोसा मना जारी होगी जो कोसा कंदड़ होगी मना हलंदड़ वक्त में छा होगी कंदड़ होगी वो वक्त में हलंदड़ होगी मिसाल कर हियर हियर मां छा पे ता के पढ़ाए रहे हो ठीक है ये कम मना जारी है मैंने खत्म न किया शुरू करे चलियो मना वो कम मना क्या बतो ठीक है मां मिसाला जुमलो मां हागदन खे पढ़ाई रहियो आया ठीक है ये कम चाहे जारी है माना ये यो कम हलंदड़ यो कम खत्म ना है शुरू थी हो ऐं वो हले पियो अञा हाणे तव्हांखे मां पढ़ाए रहियो आहियां त माना इहो कमु अञा ख़तमु न आहे थियो हलंदड़ आहे इन जे करे असां हिनखे छा चवंदासीं जारी चवंदासीं प्रेजेंट कंटीन्यूअस टेंस ठीकु आहे पर उहो छा में आहे हलंदड़ वक़्त में सही ऐं हिन में जेकी निशानी आहे आख़िर में प्रेजेंट कंटीन्यूअस टेंस जे सिंधी में हूंदो रहियो आहियां या रही आहे ठीकु आहे रहिया आहिनि या रहियो आहे ठीक है सभिनी में प्रेजेंट कंटीन्यूअस टेंस में आखिर में जॾहिं सिंधी जुमलनि में ही शयूं आखिर में ईंदियूं त उहो छा हूंदो कंटीन्यूअस टेंस हूंदो प्रेजेंट कंटीन्यूअस टेंस सम्झ जी ॻाल्हि त आखिर में ही शयूं हूंदियूं ऐं उहो कमु हलंदड़ वक़्त में हूंदो त हुनखे असां प्रेजेंट कंटीन्यूअस ट्रांसलेशन ये कयो प्रेजेंट कंटीन्यूअस टेंस दी प्रेजेंट कंटीन्यूअस टेंस इन ट्रांसलेशन की केनासी आगे से जुमलो लिखो मां हागदन के पढ़ाया तो ना पढ़ा रहे हो हागदन के पढ़ाए जुमलो है ट्रांसलेशन करासी सिंधी मां अंग्रेजी में पया निशानी आती रहियो आया आखिर में आने तो का पया लगंदो सब्जेक्ट लगंदो सब्जेक्ट उन का पो वर्ब को लगंदो इज या एम या आर इन में को भी तो लगंदो ठीक है इनके साथ नाउ हेल्पिंग वर्ब एच ये हेल्पिंग वर्ब है वर्ब आन पर हेल्पिंग है वर्ब उन का को लगंदो वर्ब उन का को लगंदो ऑब्जेक्ट लगंदो इज एम आर जेके लगंदा ओए सब्जेक्ट के बता के लगंदा सब्जेक्ट को तो हिसाब से लगंदा हाने सब्जेक्ट केड़ो आहे यानी मां समझो बंदर आहे पढ़ा के तो मां माना वो साथे सब्जेक्ट कियो कम जे कंदा कंदा सब्जेक्ट हाने हिन मुताबिक असा हिन में लगा इज एम आर आहे जडे हूंदो आहे उन में एम ही रहंदो उन सा कुछ एम आई एम ठीक है आई एम पढ़ाई करो कब जो आया पढ़ाई वर्ब छा है पढ़ाई वो ये थियो फिर मां हिकड़ो थियो हाणे लगंदो वर्ब वर्ब यानी कम के पढ़ा जो कम लेकिन साथ में अंग्रेजी में टीच पैसा जाती टीच हाणे एक बी शे आ वर्ब में प्लस कराती इंग
इंग जो इजाफो करासीं पढ़ाइण टीच माना पढ़ाइण प्रेजेंट कंटीन्यूअस टेंस में हमेशा जो वर्ब हूंदो उन में प्लस करासीं इंग हाणे टीच आहे उन में इंग जो इजाफो करासीं आई एम टीचिंग एंड पढ़ाइण स्टूडेंट एंड टीचिंग द स्टूडेंट मां शागिर्दनि खे पढ़ाए रहियो आहियां रबे जो रहेगा नाम मारे ठीक है रहियो आहे कि मेरा माना कहिड़ो थियो प्रेजेंट कंटीन्यूअस टेंस थियो समझे हाणे असां हिनजी ट्रांसलेट करासीं प्रेजेंट कंटीन्यूअस टेंस जी इंग्लिश में की करासीं सब खां पहिरियों लगासीं सब्जेक्ट लगा दो सब्जेक्ट कहिड़ो आहे असलम का मेल कंदा न के तो नाम मारे असलम ठीक है हाणे असलम जो मुताबिक हाणे लगंदा हेल्पिंग वर्ब कहिड़ा इज एम आर हाणे असलम जॾहिं सिंगल नालो हूंदो त उते असां लॻाईंदासीं इज़ ठीक है आहे हिकिड़ो नालो हूंदो या ही शी हूंदो उते इज़ लॻंदो असलम इज़ हाणे मारण खे छा चइबो किल माना मारण ठीक है ते छा आहे वर्ब आहे पर प्रेजेंट कंटीन्यूअस टेंस में हमेशा छा लॻंदो आहे वर्ब में इंग लॻंदो आहे असलम इज किलिंग ए स्नेक नाम के जब बचा स्नेक छा है ऑब्जेक्ट का ना उन्हें असर होता है जैसे असर पर उन्हें जगह है ऑब्जेक्ट असलम इज किलिंग ए स्नेक ठीक है हाणे इते के पंदो आई आर के पंदो थोड़ो समझदा हाणे हिकिड़ो नालो आहे या ही या शी ठीक है इन सभिनी में छा लॻंदो इज़ लॻंदो या मिसाल जी ॻाल्हि आहे इट हुजे इट जो वेठो आहे उते बि इज़ लॻंदो पर जेकॾहिं हुई हुजे त हाणे जॾहिं जमा थी वेंदा इलाही माण्हू कमु करण वारा हूंदा त उते लॻंदो आर वी आर किलिंग ए स्नेक असां हिकु नांग मारे विया आहियूं सम्झे थी ॻाल्हि पर जेकर हिते दे हुजे हा त पोइ उते बि छा लॻायूं आर लॻायूं छाजे करे दे माना उहे माना इलाही दे आर किलिंग ए स्नेक सम्झे थी ॻाल्हि मां जिते घणा हूंदा त उते आर लॻंदो ऐं जिते हिकिड़ो हूंदो उते इज़ लॻंदो ऐं आए सां हमेशा जिते आए हूंदो उन सां हमेशा एम लॻंदो एम जो सां कोन लॻंदो सिर्फ़ु आए सां लॻंदो समझी गए हाणे असां नाकारी करणु सवारी करणु त सवारी न कर कीअं करो ये सागो यूज़ करेंगे असलम इज किलिंग ए स्नेक हाणे ॿी माना थी असलम हिकु नांग मारे रहियो आहे पर जेकर चऊं त छा असलम हिकु नांग मारे रहियो आहे छा असलम हिकु नांग मारे रहियो आहे त पोइ जेको हेल्पिंग वर्ब आहे उहो अॻियां थी वेंदो हेल्पिंग वर्ब आहे इज़ अॻियां ईंदो इज़ असलम जो सॼो साॻियो हूंदो किलिंग ए स्नेक माना छा असलम में हिकु नांग मारे रहियो आहे माना हेल्पिंग वर्ब जॾहिं सब्जेक्ट जे अॻियां थींदो असलम छा आहे सब्जेक्ट आहे हिते इज़ आहे पर जेकर हिते एम हुजे या आर हुजे त उहो बि असां छा ईंदासीं सब्जेक्ट खां अॻियां आणींदासीं त पोइ छा थींदो सवाल थी वेंदो समझी ॻाल्हि पर जेकर असां चऊं छा असलम नांग न मारे रहियो आहे नाकारी थियो सवाल थियो
छा असलम नाम न रहा है और कनासी इज असलम नॉट किलिंग इसने छा असलम नाम न मार रहा है पहले का था जो मुसरत है असलम नाम न मार रहा है को इस अगे लाइन को इस सागी जगह ते जो आए होते हो असलम का पो इज अची दो असलम इज का पो लगा नॉट असलम इज नॉट किलिंग इसने मना असलम नाम न मार रहा है ना का इनो तो मना वो हेल्पिंग वर्ब का को नॉट लगा लो इस चाहे हेल्पिंग वर्ब ठीक है मना मत का पहला इज हो जे इते या एम हो जे जगह इते आई हो जा मानांग न मार रहा है को आई एम नॉट किलिंग जो से लागू थी दो जगह वी हो जा तो वी आर नॉट किलिंग एज नेक जो से लागू थी समझिएगा।